मुल्क अंदर कोरोना वायरस की पखेड़ जो अंदाज़ो रोज़ रिपोर्ट थींदड़ केसनि ऐं फ़ौतगियुनि मां चङी तरह लॻाए सघिजे थो। ख़ासि तौर सिंध में भी कोरोना वायरस तेज़ीअ सां पखिड़िजी रहियो आहे। हर ज़िले ऐं तालके अंदरि रोज़ केतिरा ई केस ज़ाहिर थी रहिया आहिनि। उते मीरो ख़ान ऐं सिजावल चूणेजो में पिणु नवां केस ज़ाहिर थियणु शुरू थिया आहिनि। मीरो ख़ान ऐं सिजावल चूणेजो तालकनि लाइ तालका इस्पताल मीरो ख़ान में कोविड सैम्पलिंग रूम पिणु क़ाइमु कयो वियो आहे, जंहिंमें 350 खां वधीक टेस्टूं कयूं वयूं आहिनि, जिन मां 22 केस हाकारी आया आहिनि, जॾहिं त 16 ॼणनि कोरोना खे शिकस्त ॾिनी आहे ऐं 2 माण्हुनि जी फ़ौतगी थी आहे। मीरो ख़ान ऐं सिजावल चूणेजो में पहिरियां एतिरा घणा केस न हुआ, पर माण्हुनि जी गैर संजीदगी ऐं SOPs ते अमल न कराए सघण सबबि केस वधी रहिया आहिनि। तालके इस्पताल जे एमरजेंसी वार्ड में ड्यूटी कंदड़ 2 डॉक्टर बि वायरस जो शिकार बणिजी विया आहिनि, जॾहिं त कोरोना जा सैंपल वठंदड़ लैब टेक्नीशियन ऐं 2 डिस्पेंसर्स जी बि कोरोना टेस्ट हाकारी आई आहे, जेके पंहिंजे घरनि अंदरि आइसोलेट थियल आहिनि। उन लाइ इस्पताल जे कुझु हिसे खे रेड ज़ोन करार ॾिनो वियो आहे। तालका इस्पताल में कोरोना टेस्टिंग रूम जे इंचार्ज डॉक्टर सईद अहमद मेतलो जो चवणु आहे त कोविड रूम में अमले जी अञा बि ज़रूरत आहे। बेसिकली असो तालका हेडक्वार्टर में हिकिड़ो कोविड सेंटर है फॉर सैम्पलिंग। असां सैम्पलिंग कंदा आहियूं 2 तालकनि जी, तालको मीरो ख़ान ऐं तालको सिजावल। स्टार्ट खां वठी हिनमहिल ताईं 350 पौणा 400 जे क़रीब टेस्टूं थी चुकियूं, जंहिंमां जेको पॉज़िटिव जो रेशियो आहे उहो आहिनि पंहिंजो 21 या 22, जंहिंमां पंहिंजो 16 रिकवर थी चुका आहिनि, बाक़ी 6 असांजा एक्टिव केसिस आहिनि ऐं 2 डेथ रिपोर्ट थी आहिनि। हिकिड़ो केस हिननि में हिकिड़ो अहिड़ो बि आहे जेको रिसेंटली कल्ह 2 ॾींहं टेस्ट कई आहे, हुनजी रिपोर्ट आई न आहे, पर उहो डेथ करे वियो आहे। ऐं असां वटि पहिरियां हफ़्तो खनि अॻु में इहो हूंदो हो त SOPs या क्राइटेरिया जो गवर्नमेंट जी तरफ़ां हूंदो हो त जेको बि पॉज़िटिव अचे पोइ उन असां कॉन्टेक्ट सैंपल वठंदा आहियूं, त माना उनजा घर वारा, उनजा दोस्त। पर हाणे कुझु ॾींहंनि खां पोइ जीअं सोशल मोबिलाइज़ेशन या कुझु केसिस वधनि था त माण्हू पाण मुराद अचनि था त असांजी टेस्टूं कयो। हिन वक़्तु असां वटि रिकवरी रेट सुठो आहे, पर अनफॉर्चुनेटली हिकिड़ी डेथ थी आहे, पर 2 डेथ थियूं आहिनि हिन पोइ 3 ॾींहंनि में। हिकिड़ो पुराणे ठारे जो आहे, हिकिड़ो मीरो ख़ान जो आहे। सेंटर में हिकिड़ो मां डॉक्टर आहियां, उनखां पोइ असांजा 2 स्टाफ नर्स आहिनि, हिकिड़ो असांजो डेटा एंट्री ऑपरेटर आहे, हिकिड़ो सैनिटरी वर्कर आहे ऐं हिकिड़ो अटेंडेंट आहे। जेको असांजो कोविड पंहिंजो स्टाफ आहे उन में हिकिड़ो स्टाफ नर्स आहे, ॿियो लैब टेक्नीशियन आहे। जेको असांजी जॉब डिस्क्रिप्शन आहे सैम्पलिंग जे हवाले सां उहे कंप्लीट आहिनि, उन में का बि घटि न आहे। बाक़ी थोरो आहे HR जो इशू आहे, मतिलबु असांखे स्टाफ अञा वधीक ॾिनो वञे त जीअं असां हिकु रोटेशन बेसिस ते कमु कयूं। अगरि कंटिन्यूसली मां या अधो पंहिंजो हुन एक्सपोर में रहंदो त असां बि जल्दी इफेक्टेड थी वेंदासीं। इन खे स्टाफ जी ज़रूरत आहे। MS डॉक्टर अब्दुल सत्तार गोपांग ॿुधायो त जंहिंमें बि कोरोना जी टेस्ट पॉज़िटिव अचे थी त उनजे फैमिली मेंबर्स ऐं वेझो रहंदड़ माण्हुनि जी सैम्पलिंग वरिती वञे थी, ऐं जेकॾहिं अवाम साथ ॾिनो त जल्द इन वबा ते ज़ाब्तो आणे वठंदासीं। हींअर ई आहे त जॾहिं खां हिते टेस्ट जो प्रोग्राम थियो आहे त उन्हनि खां इहो काफ़ी माण्हुनि खे अवेयरनेस बि अची वई आहे ऐं सोशल मीडिया ते बि काफ़ी इहो थी वियो आहे, तंहिंजे करे पाण बि अचनि था ऐं प्लस हिते जेके असां वटि स्टाफ जेको आहे इहा रोज़ाने जी बुनियादनि ते टेस्ट करे उहो वरी मोकिलनि था। कंबर मां वरी लाड़काने वञे थी। इलाइक़ा असांजी मेनली 2 तालका आहिनि, 2 तालको सिजावल ऐं तालको मीरो ख़ान। उन्हनि जा जेके बि केस कॉन्टेक्ट जा हूंदा आहिनि या जेके पाण वॉलंटियर ॾींदा आहिनि उन्हनि जी टेस्टिंग थींदी। असां एहतियाती तदाबीर त असां पाण डॉक्टर आहियूं, असांखे इन ॻाल्हि जी ख़बर आहे, असां पूरियूं वरितियूं आहिनि। पर जेके इन्फेक्टेड माण्हू अचनि था ज़ाहिर आहे उन्हनि मां पॉज़िटिव ई आया आहिनि असांजे सेंटर तां, ज़ाहिर आहे उन्हनि मां अफेक्टेड थी विया आहिनि वीचारा, अलाह उन्हनि ते महिरबानी कंदो ऐं उहे हाणे काफ़ी बहितर आहिनि। बसि उन्हनि खे गुज़ारिश त ख़ुदा बसि एहतियात कयो इहो त जीअं सोशल डिस्टेंस आहे उहो रखो, हथ घड़ी साफ़ कयो जेतिरो थी सघे, ऐं जेको क्लोज़ कॉन्टेक्ट में आहिनि उन्हनि खां कोशिशि करे हरू भरू घरनि खां ॿाहिरि न निकिरनि। बसि इहा ई गुज़ारिश आहे, महिरबानी करे इन्हनि ते अमल कनि, अलाह कंदो असां कोविड खे शिकस्त ॾींदासीं। ॿिए पासे डॉक्टरनि ऐं समाजी अॻुवाणनि चयो त समाजी विथी रखणु ऐं मास्क पाइण जी सख़्तु ज़रूरत आहे, छो त उन सां ई पाण ऐं पंहिंजे पाड़े वारनि
खे बचाए सघिजे थो। लास्ट डिसंबर खां वठी हे दुनिया में आयो आहे त उन खां पोइ जेकी इहे ई शयूं दोहराई थियूं वञनि त हिकु हथ सफ़ा रखो, सोशल डिस्टेंस रखो ऐं पाण खे सेफ रखो होम में। हाणे असांजी बि इहा ई आहे ख़ुदारा इन्हनि शयुनि ते अमल कयो वञे। ऐं ॿियो, जे अगरि निकिरो था त मास्क कम अज़ कम मास्क ज़रूरी आहे, मास्क तव्हां उनजो इस्तेमालु ज़रूरु रखो। ऐं हाणे बि इहा ई गुज़ारिश आहे ख़ुदारा इन ते अमल कयो वञे। माना एसच अञा अहिड़े क़िस्म जो को थियो कोन्हे को, अञा अहिड़ी का शइ आई कोन्हे का मार्केट में। बाक़ी सिम्टोमेटिकली उहे हलनि थियूं पियूं, छो जो उनजो हिकिड़ो पीरियड आहे, उनजे लाइ उनखे आइसोलेट कयो थो वञे त जीअं इहा वधीक ॿियनि उन्हनि जे क्लोज़ कॉन्टेक्ट्स में न फैलिजे, तंहिंजे करे उनखे आइसोलेट कयो। बाक़ी सिम्टोमेटिकली उनजो ट्रीट कयो थो वञे। जेसि ताईं इहा शइ अचे मार्केट में, हुनजो ट्रीटमेंट अचे, ओसि ताईं असांखे इन्हनि खे फॉलो करिणो पवंदो। ही जेका पेंडेमिक आई आहे कोरोना, जंहिंखे कोविड-19 जो नालो ॾिनो वियो आहे, सो हीअ दुनिया लेवल ते हिकिड़ी ख़तरनाक वबा जी सूरत अख़्तियार करे चुकी आहे। छाकाणि पाकिस्तान बि इन दुनिया जो हिसो आहे। पाकिस्तान ग़रीब मुल्कनि में शुमार कयो थो वञे, गुरबत घणी आहे, उनजे करे यकीनन इहा शइ हुई त हीअ बि उन में अफेक्ट थींदो। पर तरक़ी याफ़्ता जेके मुल्क आहिनि उन्हनि खां ई वधीक थियणो हुयो, इहा हिकिड़ी शइ अॻ में एक्सपेक्टेड हुई। सो हिन वक़्तु केसिस जो रेशो वधणु लॻो आहे। हिकु त माण्हुनि में अवेयरनेस कोन्हे, माण्हू इनखे, असांजो जेको अवाम आहे, हिनखे लाइट थो वठे। हीअ ख़तरनाक बीमारी आहे। असां बहसियत डॉक्टर जे चवंदासीं त सोशल डिस्टेंस ते अमल कयो वञे, मास्क जो इस्तेमालु कयो वञे, बार बार जेको आहे सो हथनि खे साबुण सां धोतो वञे ऐं सैनिटाइज़र जो इस्तेमालु कयो वञे। पर बदकिस्मती सां हिते अवाम जो इहो ताउन कोन्हे, जंहिंजे करे हीअ वबा तेज़ीअ सां वधणु लॻी आहे। ऐं हाणे त इहा सूरत हाल पती आहे त डेथ रेशो बि हिते वधणु लॻो आहे, बल्कि पाकिस्तान लेवल ते हाणे हीउ वधी वियो आहे। सो असां अवाम खे, ख़ासि करे जेके पढ़िया लिखिया माण्हू आहिनि, उन्हनि खे बि चवंदासीं ॻोठनि में वञनि, अवेयरनेस, शऊर पैदा कनि। हिते असां वटि शऊर जी कमी आहे, माण्हुनि में शऊर ॼाणो आहे, हिन बीमारी जो ख़ौफ़ पैदा करिणो आहे, हिनखे लाइट न आहे वठिणो। इहे असांजूं कुझु गुज़ारिशूं आहिनि, अवाम ताईं पहुचणु घुरिजनि, अवाम उन ते अमल करे त असां हिनखे फेस करे सघूं था। घणे वक़्त खां 2-3 महीननि खां अचे वई आहे। असांजी कोशिशि इहा ई रही आहे, मीरो खान वारनि जी लॉकडाउन हुयो 3 महीना लगातार। उन खां पोइ अल्लाह जी महिरबानी सां SOP ते सभु अमल कनि था, पियो हले थो। असांजी कोशिशि इहा आहे मीरो खान वारनि जी त समाजी बि थी रखूं, पंहिंजो दुकानदार या शहरी पंहिंजो एहतियात कनि। इन सां जेका वबा घटि फैलबी ऐं इंशाअल्लाह फ़ाइदो थींदो। इहो ई आहे त असां पाण खे महफ़ूज़ कयूं, घरनि में रहूं, ॿाहिरि तमामु घटि निकिरूं। को ज़रूरी कमु आहे त ॿाहिरि निकिरूं, न त कोशिशि कयूं त घर में रहूं। जेको असांजो लॉकडाउन जो टाइमिंग आहे उन ते अमल कयूं। 7 बजे ताईं असांजो शहर खुलियल आहे, 7 बजे खां पोइ पंहिंजे घरनि में वेहूं। असांजी कोशिशि इहा ई आहे त पंहिंजे शहर वारनि खे बि इहो ई इल्तिजा आहे त SOP ते अमल कयो, शहर में घटि घुमो, पंहिंजे ज़रूरी कमनि जे करे ई शहर में अचो, न त पंहिंजे घरनि में रहो। ऐं असांजे मीरो खान जे अंदरि पहिरीं त जेका सूरत हाल तमामु बहितर हुई। हिन वक़्तु गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां वठी करे कुझु केस साम्हूं अची विया आहिनि, 20-22 केस साम्हूं अची विया। कल्ह हिकिड़ी जेका डेथ थी आहे नवठारो वधो में हैदराबाद खां हमरा जेको जंहिं चुप्ताई ऐं जंहिंजी टेस्ट थी ऐं उनजी जेका फौतगी थी आहे उहा ॿेड़ी थी आहे। 1 ॾींहं खां अॻु में ॿी बि फौतगी थी हुई, लारकाणे मां का लेडीस हुई, उनजी बि जेको आहे सो अहिड़ी थी आहे। ऐं कल्ह जेको मीरो खान में ताज़ो हिकिड़ो केस थियो आहे, ख़ादिम सुमरे नाले शख़्स जेको आहे फौत थियो आहे, उनजे लाइ बि इहो ॿुधायो पियो वञे त कोरोना वायरस सबबु उनजी बि फौतगी थी आहे। मां सम्झां थो असांखे वधि खां वधि एहतियाती तदाबीर ते अमल करणु खपे। ऐं जेको कलम 144 आहे उन ते पाण जेको आहे सो जेका इंतिज़ामी तरफ़ां हुकुम जारी आहे उन ते पाण अमल करियूं। ऐं मां सम्झां थो त जेकी असां पंहिंजो पाण में जेका SOP आहे उन ते वधीक अमल कयूं ऐं एहतियाती तदाबीर खे वधीक अपनायूं ऐं पंहिंजी जेका मेल जोल तमामु घणी हटायूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत SOPs ते मुकमल तौरु अमल कराए ऐं उन सां गॾोगॾु माण्हुनि ते बि इहा ज़िमेवारी आहे त हू समाजी विथी बरक़रार रखंदे
SOPs ते चङी तरह अमल कनि त जीअं हिन ॾुखे वक़्त मां बिना नुक़सान जे गुज़री सघूं।